आउं चवां थो इहा वॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। वक़्त जे हुकुमराननि पंहिंजूं अखियूं न खोलियूं त हुननि खे वरी मोटी बि सिंध जे माण्हुनि वटि अचिणो आहे। उन करे असां इंतिज़ामिया खे ख़ुसूसन ही DPO साहब ऐं ख़ानदानी तरह सुञाणांसि तो चङो माण्हू आहे। असां उन खे चऊं था त हिन इमरान जोके जी नए सिरे सां तहक़ीक़ात करे सिपाहियुनि खां असांखे इमरान बाज़ियाब कराए ॾे। तुंहिंजो देश मुंहिंजो देश न त ही एहतिजाजी तहरीक ऐं शहरी एक्शन कमेटी जे इन क़दम खे साराहियां थो, जंहिंमें सभई पार्टियूं शामिल आहिनि, ख़ुसूसी तौर ते सहाफ़ी बिरादरी जिन अमन जी वारसी कई आहे।